वधीक ख़बरों ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे। प्रॉपर्टी डीलर्स एसोसिएशन रजिस्टर थियण ऐं रिथियल चूंडुनि खां अॻवाणनि जा तकरार शुरू थी विया। हिक धुर पारां असिस्टेंट रजिस्ट्रार जहांगीर मेमण ख़िलाफ़ प्रेस क्लब हैदराबाद साम्हूं एतिजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻवानी ॿिए ग्रुप जे अॻवान हाजी रहमतुल्लाह सांद, शुजात अली जतोई, मोहम्मद अली सियाल, अब्दुल फताह मेमण, अली आबिद बुलेदी ऐं ॿिया करे रहिया हुआ। संदन हथनि में प्ले कार्ड ऐं बैनर हुआ जिन ते असिस्टेंट रजिस्ट्रार ख़िलाफ़ नारा दर्ज थियल हुआ ऐं हू खेसि हटाइण जो मुतालबो करे रहिया हुआ। उन मौक़े ते हुननि चयो त इलेक्शन कराइण जे ऐलान खां पोइ प्रोविजनल असिस्टेंट रजिस्ट्रार हैदराबाद जहांगीर मेमण रजिस्टर करण खां ॿिन्ही ग्रुपनि खे तक़सीम करे कमज़ोर करण थो चाहे। तंज़ीम जी रजिस्ट्रेशन रोकाइण लाइ हिकु जाली लेटर होम डिपार्टमेंट खे मोकिलियो आहे। हुननि डीसी हैदराबाद ऐं सेक्शन ऑफिसर FATF खे अपील कई त वेरिफिकेशन वारो लेटर वापसि वरितो वञे। हुननि चयो त PDA में मेंबर स्टेट एजेंसीज़ जो अंग 300 आहे। 1000 खां वधीक माण्हू रोज़गार सां वाबस्ता आहिनि। हुननि चयो त जहांगीर मेमण हिकु मुलाक़ात दौरान ॿुधायो त रजिस्ट्रेशन कैंसिल थी वई आहे। ज़रियनि मूजिबि डीलर एसोसिएशन तंज़ीम खे हर ग्रुप पंहिंजे नाले कराइण थो चाहे, जंहिं करे इख़्तिलाफ़ वधी विया ऐं हिक ॿिए ख़िलाफ़ दरख़्वास्तूं करणु शुरू करे छॾियूं। इलेक्शन खां पोइ रजिस्ट्रेशन रद्द थी वई आहे। मुज़ाहिरो कंदड़ रहमतुल्लाह सांद मुतालबो कयो आहे त असिस्टेंट रजिस्ट्रार जहांगीर मेमण खे हटाए संदसि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। ग्रुप